हिते मां ॿी अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर जो प्यालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर खे हटाइण जो हुकुम अॻूणे एडमिनिस्ट्रेटर आफ़ताब मुग़ल एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलवर जी मुक़ररीअ खे चैलेंज कयो हो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल बेंच ॿुधणी कई। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर जो प्यालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर खे हटाइण जो हुकुम अॻूणे एडमिनिस्ट्रेटर आफ़ताब मुग़ल एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलवर जी मुक़ररीअ खे चैलेंज कयो हो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ॿुधणी कई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर जो प्यालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर खे हटाइण जो हुकुम। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां प्यालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलवड़ के हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अॻूणे एडमिनिस्ट्रेटर आफ़ताब मुग़ल पारां एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलवड़ जे मुक़ररीअ खे चैलेंज किया हो। चैलेंज कियल दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार ऐं वास्तेदार जेके आहिनि उहे पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत के ॿुधायो त नवीद अहमद कलवड़ क्लार्क आहे, उनखे प्याले जो जेको आहे गैर कानूनी तरीक़े सां एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वियो आहे ऐं मकानी इदारनि तरफ़ां नवीद अहमद खे मुख़्तलिफ़ टाउन कमेटीज़ जूं 6 जेके इज़ाफ़ी चार्जिस बि ॾिनियूं आहिनि, जेका कानून जी भञकड़ी कई वई आहे, उनखे हटायो वञे। उनजे तरफ़ां अदालत खे इस्तदा कई वई, जंहिंखां पोइ अदालत प्यालो जे एडमिनिस्ट्रेटर नवीद अहमद कलवड़ खे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾींदे DC खैरपुर खे हफ़्ते अंदरि जेको आहे रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे मोरड़ो भाई, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।